पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो आदमशुमारी ऐं घरशुमारी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां डिजिटल अंदाज़ में करण जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि ऐं वफ़ाक़ी शुमारियात खाते यानी पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स पारां कराची में डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी कराइण लाइ हिकु तरबियती हिदायतनामो बि जारी कयो वियो आहे। दरावर न्यूज़ इहो तरबियती हिदायतनामो हथु करे वरितो आहे। शुमारियात खाते जे इन हिदायतनामे में इंकशाफ थियो आहे त हेल माण्हुनि या घरनि जी ॻणप करण वक़्तु कंहिं खां बि क़ौमी सुञाणप कार्ड न घुरियो वेंदो। ॿी ख़ौफ़नाक ॻाल्हि इहा आहे त कराचीअ में कमकार या रोज़गार सांगे आयल ॿियनि सूबनि जे माण्हुनि ऐं गैर क़ानूनी तौर तरसल समूरनि परॾेहनि खे बि ॻणप में शामिल कयो वेंदो। डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी कराइण लाइ कराचीअ में अॼु खां उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि खे तरबियत ॾियण जी शुरूआत बि कई वई आहे। शुमारियात खाते जे मुलाज़िमनि खे माण्हुनि ऐं घरनि जी ॻणप वारी डेटा रिकॉर्ड करण लाइ नादरा पारां इंटरनेट जी सहूलियत सां लैस जदीद टैबलेट्स ॾिनियूं वेंदियूं। कराची में तरबियत वठंदड़ मुलाज़िमनि खे इहा हिदायत कई वई आहे त हू माण्हुनि जी ॻणप करण वक़्तु हिननि खां क़ौमी सुञाणप कार्ड ॾेखारण जो मुतालबो न कनि। शुमारियात खाते जे हिदायतनामे में इहो बि ॿुधायो वियो आहे त डिजिटल अंदाज़ में थींदड़ सतीं आदमशुमारी ऐं घरशुमारी डीजवरीअ वारे तरीक़े तहत कराई पई वञे। इन तरीक़े तहत माण्हुनि जी ॻणप इन हंधि कई वेंदी आहे जिते हू अक्सर रहंदा आहिनि, जॾहिं त ॿियो तरीक़ो डिफेक्टिव आहे जंहिं तहत माण्हुनि जी ॻणप उन हंधि कई वेंदी आहे जिते हू ॻणप वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि। सिंध जा सान्यावंद डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारीअ बाबति सख़्तु ॻणिती ज़ाहिर करे रहिया आहिनि ऐं आदमशुमारी जी डीजवरी वारे तरीक़े बाबति केतिरा ई ख़दशा बि ज़ाहिर करे रहिया आहिनि। सिंध जे सान्यावंदनि जो ख़्यालु आहे त अहिड़े अंदाज़ में कराचीअ में आदमशुमारी कराइण सां सिंध सूबे अंदरि सिंधी माण्हू मजमूई तौरु हिकु अक़लियत बणिजी वेंदा। सान्यावंदनि मूजिबि ॿियनि सूबनि जे माण्हुनि तोड़े अफ़गानियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि ऐं बिहारियुनि समेत समूरनि गैर क़ानूनी परॾेहनि खे ॻणप में शामिल करण सां कराची जी आबादी सिंध जे बाक़ी समूरनि इलाइक़नि खां वधी वेंदी ऐं इन बुनियाद ते कराची में रहंदड़ ॿाहिरियां माण्हू सिंध जे रोज़गार समेत समूरनि वसीलनि में सिधा सवां भाङी भाईवार थी वेंदा। कराचीअ में क़ौमी तोड़े सूबाई असेंबलीज़ जी सीटुनि जो अंगु बाक़ी सिंध खां बि वधी वेंदो ऐं सिंधी माण्हू पंहिंजे सूबाई ऐवान में बि अक़लियत बणिजी वेंदा ऐं सिंध जी वहदत ते वार कंदड़ कंहिं बि कानून साज़ी खे कानूनी या आइनी तरीक़े सां न रोके सघंदा। ॾिसणो इहो आहे त सिंध सरकार सूबे जे बाशऊर माण्हुनि ऐं सान्यावंदनि जे अहिड़नि ख़दशनि खां पोइ तकरारी डिजिटल आदमशुमारी ऐं घरशुमारी बाबति कहिड़ो थी मौक़िफ़ इख़्तियार करे।